बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यू वाचिंग द फ्रंट पेज। आऊं है लैला निसार ऐं मूंसां गॾु स्टूडियोज़ में मौजूद आहिनि सीनियर सहाफ़ी जीएम जमाली साहब। जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। जमाली साहब खोड़ ख़बरूं आहिनि डिस्कस करण जे लाइ, पर शुरूआत जेकी आहे असीं वधंदड़ स्ट्रीट क्राइम तां शुरू कंदासीं। असीं पहिरियों बि इन ते डिटेल्ड प्रोग्राम कयो हुयोसीं स्ट्रीट क्राइम जे हवाले सां, त केरु ज़िम्मेदार आहे, जेके तहफ़ुज़ फ़राहम करण वारा इदारा आहिनि, छा उते कमज़ोरी आहे, स्टेट जी ज़िम्मेवारी आहे या जेके हुकूमतूं आहिनि उते ज़िम्मेदारी अचे पई। अच्छा, हाणे जेको तंज़ आहे उहो सऊं सिधो सिंध हुकूमत ते थी रहियो आहे स्ट्रीट क्राइम जे हवाले सां। त असीं वरी इहो अव्हां खां पुछणु चाहींदासीं, यकीनन असांखे हिन वक़्तु जेके ॾिसी रहिया आहिनि उहे बि सम्झणु ऐं ॿुधणु चाहींदा त छा वाक़ई में जेकी ज़िम्मेदारी आहे उहा तहफ़ुज़ फ़राहम करण वारनि इदारनि ते अचे थी, किथे कोताही रहिजी वई आहे। हाणे जेको ही साल जी असीं ॻाल्हि कयूं त 51 ॾींहं थी चुका आहिनि साल खे, इन नए साल खे। त उन्हनि ॾींहंनि में जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं स्ट्रीट क्राइम जे हवाले सां, ख़ासि करे कराची जी, यकीनन समूरे मुल्क में असीं वॾनि शहरनि जी बि जेकॾहिं जमाली साहब ॻाल्हि कयूं त उते बि स्ट्रीट क्राइम जेको आहे वॾे ज़ोरो शोर सां थी रहियो आहे। त एतिरी उन्हनि में दिलेरी किथां पई अचे क्रिमिनल्स में, जो हू खुलेआम जेको आहे स्ट्रीट क्राइम कमिट कनि पिया। बहरहाल 51 ॾींहं गुज़रिया आहिनि। हिननि ॾींहंनि में असीं जेकॾहिं वधीक ॻाल्हि कयूं त 15 शहरी जेके आहिनि कराची में क़तल थी चुका आहिनि, जंहिंमें सहाफ़ी बि शामिल आहे। गुज़िरियल हफ़्ते जेको आहे ही सहाफ़ी जंहिंजो ही मसइलो थियो, अतर मतीन साहब, उन्हनि खे बि क़तल कयो वियो स्ट्रीट क्राइम में। हू पंहिंजी फ्रस्ट्रेशन कढणु चाहिनि पिया, कंहिंजी मदद करणु चाहिनि पिया, जंहिंजे नतीजे हुननि जॾहिं मज़ामत कई त हुननि खे क़तल कयो वियो। सो किथे ज़िम्मेदारी, कंहिंजी ज़िम्मेदारी अचे पई, ऐं जेको तंज़ पियो थिए सिंध हुकूमत ते, छा इहो वजह आहे जमाली साहब? ॾिसो, बुनियादी मसइलो त ज़ाहिर आहे जेके बि क़ानून नाफ़िज़ कंदड़ इदारा आहिनि हिन वक़्तु शहर में कमु करे रहिया आहिनि, इहा बुनियादी ज़िम्मेदारी उन्हनि जी आहे त हू हर शहरी खे तहफ़ुज़ फ़राहम कनि ऐं सहाफ़ी बि मुआशिरे जो हिकु हिसो आहिनि। त लिहाज़ा पर सहाफ़ी छो जो सेंसिटिव पेशे सां वाबस्ता आहिनि, हिकिड़े रियासत जे चौथे सुतून जे तौर ते पंहिंजा फ़राइज़ अंजाम ॾींदा आहिनि, त मां सम्झां थो त उन्हनि जी आम शहरी वांगुरु ई हिफ़ाज़त या हुकूमत वक़्त जी ज़िम्मेदारी हूंदी आहे, हुकूमत कंहिंजी बि हुजे। जेकॾहिं स्ट्रीट क्राइम वधियो आहे त ॾिसो, उन जी अल्टीमेटली ज़िम्मेदारी सिंध हुकूमत खे त ऑन करणु पवंदी, त छो अमुन अमान जो मसइलो सूबाई हुकूमत जो मसइलो हूंदो आहे। हाणे इहो सिंध हुकूमत जी ज़िम्मेदारी आहे त हू अहिड़ा ऑफिसर्स लॻाए ऐं उनजी चेक एंड बैलेंस अहिड़े तरीक़े सां रखे जो उहे ॾोहारियुनि खे में पंहिंजो ख़ौफ़ पैदा करे सघनि। हिते मसइलो इहो थियो आहे त ॾोहारी बेख़ौफ़ थी चुका आहिनि, ऐं बेख़ौफ़ थियण जे करे ही जेको तव्हांखे अॼुकल्ह तमामु घणियूं वारदातूं नज़र अची रहियूं आहिनि, ही उन्हनि जी उन बेख़ौफ़ी जो ई नतीजो आहिनि। असांजे क़ानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि जी हाणे इहा ज़िम्मेदारी आहे त हू पंहिंजी रिट क़ाइमु कनि, पंहिंजो क्रिमिनल्स में पंहिंजो ख़ौफ़ पैदा कनि, त जीअं को बि जुर्म कंदे वक़्तु ख़ौफ़ज़दा थिए। हिते बदकिस्मती सां इहो हिकिड़ो वॾो वाक़ियो अतर मतीन वारो, हिकिड़ो सहाफ़ी जंहिं मां सम्झां थो त उनखे ख़राज असां पेश कयूं त हुन शहादत जो रुतबो इन सेंस में बि हासिलु कयो त हू हिकिड़े ग़रीब माण्हू जंहिंखे को लुटी रहियो हुयो उनजी मदद करे रहियो हुयो, जॾहिं हमेशह ज़ुल्म जे ख़िलाफ़ कंहिं न कंहिंखे त आवाज़ उथारणी हूंदी आहे, ऐं हिकिड़ो ज़ुल्म थी रहियो हुयो त हू दिलेर सहाफ़ी हुयो। असां सभिनी सहाफ़ियुनि खे हुन ते फ़ख़्रु आहे त हुन पंहिंजी बहादुरी सां पंहिंजी जान जो नज़रानो त ॾिनो, पर हुन कोशिशि कई त के ॿिए खे बचाइण जी हुन कोशिशि कई, ऐं उनजी पैदाइश में ज़ाहिर आहे उहो शहीद थी वियो। मसइलो उहो ई आहे साॻियो त जेकॾहिं स्ट्रीट क्राइम आहे या को वॾो क्राइम आहे, इन खे रोकणु त हुकूमत वक़्त जी ज़िम्मेदारी आहे, ऐं क़ानून नाफ़िज़ कंदड़ इदारा, मां सम्झां थो IG सिंध पुलिस हुजे, एडिशनल IG हुजे, तमामु DIG हुजनि, SSP हुजनि, हेठीं सतह ते SHOs हुजनि, इहा उन्हनि जी बुनियादी ज़िम्मेदारी आहे त हर शहरी खे तहफ़ुज़ फ़राहम कनि। बदकिस्मती सां जेके कुझु वाक़ियात जेकॾहिं तव्हां माज़ी में ॾिसो त उन्हनि में चाहे उहो चोरी जा हुआ, डकैती जा हुआ या क़तल जा हुआ, त तव्हांखे उन्हनि में रिटायर या हाज़िर पुलिस एहलकार नज़र ईंदा, ऐं काफ़ी पुलिस ख़ैर पाण ॿधा आहिनि, इहा सुठी ॻाल्हि आहे त उन्हनि खे ट्रेस कयो ऐं उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो, उन्हनि खां रिकवरीज़ कई वियूं। असां वटि बदकिस्मती इहा ई आहे त अहिड़ो को मैकेनिज़म असां अञा ताईं ठाहिण में कामयाबु न थी सघिया आहियूं जो ॾोहारियुनि में ख़ौफ़ पैदा थिए। पर इन हवाले सां मैकेनिज़म ठाहिण छा ॾुखी ॻाल्हि आहे छा जमाली साहब? जो एॾे वॾो शहर आहे हिते पुलिस एहलकार पूरा न आहिनि, किथे कोताही आहे? ॾिसो, इन में त को शक न आहे त पुलिस जी स्ट्रेंथ तमामु घटि आहे। 3-3.5 करोड़ जो हाणे हीउ शहर आहे, हीउ शहर जेको आहे उहो मल्टीनेशनल शहर बणी चुको आहे। हिन में 54-55 खां वधीक ज़बानूं ॻाल्हाईंदड़ माण्हू रहनि था, ऐं दुनिया जे कई मुल्कनि खां वॾी आबादी आहे कराची शहर जी। उन जे मुताबिक़ जेको असां वटि डेटा ही वक़्तनि फ़क़्तनि असांखे मिलंदो रहंदो आहे त उहो सिर्फ़ु 27,000 पुलिस एहलकार आहिनि जेके पंहिंजो फ़राइज़ अंजाम ॾेई रहिया आहिनि।
ऐं कुझु वरी 15 या 17 हज़ार जेके आहिनि उहे वरी VIP ड्यूटी ते पिण तैनात आहिनि। ॾिसो असांखे VIP ड्यूटी जी ज़रूरत छो थी पेश अचे। हुकूमत वक़्त जा जेके अहम अॻुवान आहिनि उन्हनि खे पुलिस जी या रेंजर जी सिक्योरिटी जी ज़रूरत छो थी पेश अचे। ज़ाहिर आहे त उहे सम्झनि था त हालात सही न आहिनि ऐं पंहिंजी जान खे हिफ़ाज़त में रखण लाइ उहे इहा सिक्योरिटी हासिलु कंदा आहिनि, पर हुननि खे इहो अहसासु थियणु घुरिजे त जेको आम शहरी ऐं हू जेको VIP आहे उन जी ज़िंदगी जो मोल त साॻियो आहे। सही ॻाल्हि आहे। चाहे ग़रीब माण्हू मरे या को वॾो माण्हू मरे, त जेकॾहिं हू पंहिंजा इक़दामात अहिड़े तरीक़े सां कनि जो सभिनी खे सेफ्टी एंड सिक्योरिटी प्रोवाइड कनि त हुननि खे हिननि VIP ड्यूटी जी ज़रूरत न पेश ईंदी। ॾिसो अॼु हिकिड़ो साफ़ी शहीद थियो आहे, सुभाणे को ॿियो थी सघे थो ऐं इहो सिलसिलो मुस्तक़िल बुनियादनि ते हले थो। जीअं तव्हां ॿुधायो त 12 खां 15 ॼणा कुझु ॾींहंनि में क़त्ल थी चुका आहिनि। त हाणे क़त्ल जेको आहे इंतिहाई संगीन जुर्म आहे। हल्का फुल्का जेके वाक़ियात आहे, मोबाइल खसणु या पर्स खसणु या औरतुनि जूं चूड़ियूं लाहिणु, ॾिसो उहो हिकिड़ो अलॻि क्राइम हुयो जेके असां नंढो क्राइम चवंदा आहियूं। उन में जेकॾहिं थोरी हेठि मथे थी वेंदो आहे त ठीकु आहे, इन क़िस्म जो क्राइम सॼी दुनिया में थींदो आहे। पर मर्डर जेको आहे उहो तमामु सेंसिटिव क्राइम आहे ऐं हुकूमत वक़्त जी मां सम्झां थो सिंध जे वॾे वज़ीर जी बुनियादी ज़िमेदारी आहे त हू फौरी तौर तर अमन अमान जे हवाले सां पंहिंजा इजलास तलब करे ऐं जेके बि मुतलका ऑफिसर्स आहिनि उन्हनि खे पाबंद कनि त हू पंहिंजे पंहिंजे डिस्ट्रिक्ट में पंहिंजे पंहिंजे SHO जी जेकी सब डिवीजन जी सतह हूंदी आहे उन ते क्राइम खे कंट्रोल करण लाइ पंहिंजा फ़र्ज़ अंजाम कनि। बदकिस्मती सां हिते पुलिस ते उहो चेक एंड बैलेंस न रहियो आहे। असांजा इदारा तबाह कया विया। जेको हिकिड़ो सिस्टम हूंदो हो एडमिनिस्ट्रेशन सिस्टम जंहिंजो चेक एंड बैलेंस हूंदो हो पुलिस ते, जेके असां डिप्टी कलेक्टर सिस्टम चवंदा हुआसीं या असिस्टेंट कलेक्टर चवंदा हुआसीं, उहो निज़ाम जेको आहे जनरल परवेज़ मुशर्रफ जे दौर में ख़तमु कयो वियो। त हाणे पुलिस खे बिराह रास्त पुछण वारो को कान्हे। वॾे वज़ीर खे बि हू जेकी बि रिपोर्ट पेश कंदा हूंदा, मां नथो सम्झां त हू उन ज़िमेदारी जो मुज़ाहिरो हिन वक़्तु पुलिस न करे रही आहे जंहिं ज़िमेदारी जो मुज़ाहिरो करणु घुरिजे। अच्छा, स्पेशल सिक्योरिटी यूनिट बि त आहे न असां वटि, उहो कहिड़े कम जो आहे? ॾिसे इहे त जेके ॿिया यूनिट्स हिननि जा आहिनि उन्हनि जूं स्पेसिफिक ड्यूटियूं डिफरेंट आहिनि। उहो ज़ाहिर आहे ख़ासि तौर ते त उहो SSU वारा सिक्योरिटी जे मामूर ते तैनात आहिनि। असल में ॾिसो थाणनि जी सतह ते बि हिकिड़ी स्पेशल ब्रांच हूंदी हुई जेकी रोज़ जी बुनियाद ते क्रिमिनल जो डेटा जमा कंदी हुई। बदकिस्मती सां असां उहा जेकी थाणनि जी सतह ते स्पेशल ब्रांच हुई उनखे बि ख़तमु करे छॾियो आहे। ऐं तवातुर सां जेके ट्रांसफ़र पोस्टिंग थींदा आहिनि ख़ासि तौर ते पुलिस में SHO जी सतह ते या उनखां हेठि सतह ते, उन में बि घणी तेज़ी आहे। त ज़ाहिर आहे हिकिड़ो तव्हां ऑफिसर लॻायो था, पहिरियों कंहिं इलाइक़े में बि वेंदो त उनजी पहिरियों डायमेंशन खे सम्झंदो ऐं एतिरी जल्दी वरी महीने ॿिनि में उनजो ट्रांसफ़र थी वेंदो त उहो अञा ताईं उहो डायमेंशन ई न सम्झो, वरी ॿियो ऑफिसर अची वियो, वरी उनखे एतिरो वक़्तु दरकारु हूंदो। उनजे करे बि कुझु प्रॉब्लम्स आहिनि। पर बहरहाल बुनियादी ज़िमेदारी मां सम्झां थो सिंध हुकूमत जी आहे। सिंध हुकूमत जी ज़िमेदारी आहे। सिंध हुकूमत खे पंहिंजी ज़िमेदारी अदा करणी पवंदी, छो जो ॾिसो शहरनि जे जान ऐं माल जो मसइलो आहे। हे ॿियनि डेवलपमेंट जे कमनि में, ॿियनि पॉलिसीज़ में त तव्हां अॻियां पुठियां को मामिलो थी वञे त थी सघे थो, पर कंहिंजी जान ज़ाया थिए त इहा ज़िमेदारी हुकूमत वक़्त जा जेके बि हुकुमरान हूंदा उन्हनि जे इन जो बोझ उन्हनि जे कंधनि ते हूंदो। उहे रिस्पॉन्सिबल हूंदा, उहे ज़मीनी हक़ाइक़ सां जा बि रिस्पॉन्सिबल हूंदा ऐं अलाह खे बि उन्हनि खे जवाबु ॾियणो पवंदो त तव्हांखे अलाह साईं नवाज़ियो, तव्हांखे हुकुमरानी ॾिनी, त उन हुकुमरानी जे दौरान तव्हां पंहिंजी आवाम खे कहिड़ो तहफ़ुज़ फ़राहम कयो। सही। अच्छा, इन हवाले सां वफ़ाक़ी हुकूमत मां जेकॾहिं असीं वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद जी ॻाल्हि कयूं त हुननि हिकु पेशकश बि कई आहे सिंध हुकूमत खे त जेकॾहिं सिंध हुकूमत चाहे उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी मदद स्ट्रीट क्राइम खे कंट्रोल करण जे हवाले सां खपे त दे आर देयर फॉर देम। अच्छा, हुननि हिकु ॿी जेकी पेशकश कई आहे उहा इहा आहे त रेंजर्स विहारण जी, त रेंजर्स हू नफ़री कराइनि हिते। जेकॾहिं ॾिसो रेंजर्स असां वटि तक़रीबन गुज़िरियल 25-30 सालनि खां ऑलरेडी मौजूदु आहे ऐं वक़्तनि फ़वक़्तनि उन्हनि जो जेको पावर्स हूंदा आहिनि उन में बि इज़ाफ़ो थींदो रहंदो आहे। अलॻि अलॻि नोटिफिकेशन तव्हां ॾिठा हूंदा हर 3 महीननि खां पोइ हिकिड़ो नोटिफिकेशन उन्हनि जे अख़्तियारनि जो जारी थींदो आहे। पर बेसिकली रेंजर्स जो स्ट्रीट क्राइम एतिरो वॾो सब्जेक्ट न आहे। रेंजर्स जेको आहे उहे जेके हाई प्रोफाइल क्राइम्स आहिनि, वॾा क्राइम्स आहिनि, घणे क़दुरु उहो उन्हनि खे ॾिसंदा आहिनि। हे जेको स्ट्रीट क्राइम आहे जेको, छो जो हीउ ॾिसो हिकिड़ो वाक़ियो आहे फुर जो, हिकिड़ो फुर करे ऐं कंहिंखे क़तल थो करे छॾे। मेजर जे वाक़िया तव्हां ॾिसो त इहे उहे हाई प्रोफाइल वाक़िया न आहिनि जेके टारगेटेड क़तल थींदा हुआ। हाणे ही हिकिड़ा हादसाती असां हिननि खे वाक़िया चई सघूं था, पर
एतिरो बि इन्हनि स्ट्रीट क्रिमिनल्स जो दिलि छो वधियो आहे? हाँ, that is the बेसिकली question. असांखे इहो अहम उन्हनि सवाल आहे। बुनियाद ते ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे त आख़िर मुतलका जेके उन्हनि जा ऑफिसर्स आहिनि या निगरानी करण वारा आहिनि, छा उन्हनि जे तरफ़ां का सुस्ती आहे, काहिली आहे जो हू पंहिंजे हेठे स्टाफ खे हेठी सतह ते क्राइम खे रोकण जे लाइ उहे मुनज़िम इक़दाम नथा खणी सघनि? ॾिसो न, असां वटि CIA बि आहे, CID बि आहे, पुलिस में मुख़्तलिफ़ शोबा क़ाइमु आहिनि जिन जो कमु इहो ई आहे त फोरन खे जितां गाॾियूं फुरजनि थियूं या जेके स्ट्रीट क्रिमिनल्स मुनज़िम थियनि था, तव्हां ॾिसो हिकिड़े ॾींहं में कई वाक़िया थी रहिया आहिनि। ऐं कुझु ॾींहं अॻु में तव्हां ॾिठो हूंदो कुरंगी कॉज़वे ते 10-12 फोरन 100 खां मथे माण्हुनि खे लुटे छॾियो ऐं हथियार जदीद हथियारनि में जेके फुटेजिस असांखे नज़र आयूं, त इहा अफ़सोस जी ॻाल्हि आहे त पुलिस में जमाली साहब एॾी सुस्ती आख़िर छो पई ॾेखारे? असीं आम तौर ते बि ॾिठो आहे उन्हनि जा कुझु प्रोसीजर्स जॾहिं को कंप्लेनेंट वञे थो त एतिरा कॉम्प्लिकेटेड हुजनि था जो उन्हनि खे विहारे छॾनि था, जॾहिं कंप्लेनेंट ॿाहिरि थो निकिरे लॻे ईअं थो ॼण उहो ई असल ॾोहारी आहे, एतिरो उनजो दिमाग़ ख़राब थो कयो वञे। सो ही छो असांजी बदकिस्मती आहे निज़ाम खे बहितर न करण जी। जेकॾहिं असां जीअं पायलट प्रोजेक्ट आयो आहे इस्लामाबाद में, उन्हनि कंप्यूटराइज़ेशन कई आहे त FIR बि हाणे को बि माण्हू ऑनलाइन उन ते कटाए सघे थो। असल में चवंदो बदकिस्मत इहा ई आहे जो ट्रेंड पुलिस कान्हे। पुलिस खे उहा ट्रेनिंग ई न ॾिनी वई आहे त जेकॾहिं को कंप्लेनेंट अचे थो, को शहरी अचे थो त हुन सां बिहेवियर कीअं हुजणु घुरिजे, हुन जो मसइलो सॉर्ट आउट करण लाइ कहिड़ा इमीडिएट उपाउ वठण बदकिस्मती आहे त थाणा जेको असांजो कल्चर आहे उहो ख़ौफ़ जी हिकिड़ी फिज़ा पेश कंदो आहे, जॾहिं त थाणा कल्चर जेको आहे फ्रेंडली हुजणु घुरिजे त जेकॾहिं कंहिंसां को वाक़ियो थिए त उहो इमीडिएट उन्हनि सां राब्तो करे सघे। हाणे इहा पुलिस जी ज़िमेदारी आहे त उहो पंहिंजा अहिड़ा फ़राइज़ अंजाम ॾेई आवाम खे ॾेखारे, छो जो पंहिंजो इमेज हिननि खे पाण खे बहितर करिणो आहे। जेके बि पुलिस ऑफिसर्स आहिनि उन्हनि खे पाण जाफ़िशानी सां कमु करे पंहिंजे इमेज खे पाण बहितर करिणो आहे, छो जो हिन वक़्त ताईं आवाम में पुलिस जे बारे में नफ़रत आहे। जेकॾहिं ही सुठा इक़दाम न खणंदा, ॾोहारियुनि जे ख़िलाफ़ु सख़्तु एक्शन न खणंदा, त मां सम्झां थो त सॼी पुलिस फोर्स उन जे निशाने ते आहे आवाम जे। तव्हां जॻह जॻह ते ॾिसो त हर माण्हू जेको आहे उहो पुलिस ते तनक़ीद करे रहियो आहे, सिर्फ़ु इन ई करे जो हुननि पंहिंजी या त कमांड जेकी हूंदी आहे उहा उन्हनि जी कमज़ोर थी वई आहे ऐं हुन पंहिंजी कमांड खे उहो बहितर नथा करे सघनि। त इहो बि मां सम्झां थो त सिंध जे वॾे वज़ीर जी ज़िमेदारी आहे, सिंध काबीना जी ज़िमेदारी आहे त पुलिस जी कमांड खे बहितर करे उन्हनि खां जेको उन्हनि जो कमु आहे उहो कमु वठनि। छो जो जेकॾहिं ॾोहारी ईअं ई दन दनाते फिरंदा ऐं माण्हुनि खे क़त्लेआम कंदा त इहो पीपल्स पार्टी जी हुकूमत लाइ बि सुठो सवण न हूंदो। पीपल्स पार्टी खे बि घुरिजे त इन ते फोकसली इक़दाम खणे ऐं इनखे तमामु सीरियस अंदाज़ में वठी तमामु क़िस्म जे ॾोहारियुनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ो भरपूर ऑपरेशन कयो वञे त जीअं आवाम में तहफ़ुज़ जो अहसासु पैदा थिए। हींअर आवाम पाण खे अदम तहफ़ुज़ जो शिकार था सम्झनि ऐं उनजो वरी रिपरकशन्स तमामु एॾा ख़तरनाक था थियनि जो माण्हू उन जी आड़ में लिसानियत जूं ॻाल्हियूं था कनि, मक़ामी ऐं ग़ैर मक़ामी जूं था ॻाल्हियूं कनि, त उहो सभु तनक़ीद पोइ सिंध हुकूमत खे ॿुधणी थी पए। त बहितर आहे त इन क्राइम ते फोकसली तवजो ॾेई इनखे कंट्रोल कनि त जेके इहे साज़िशी अनासर आहिनि जेके लिसानियत जी ॻाल्हि खे हिकु भेरो ॿीहर उनजो रंग ॾियणु चाहिनि था, उन्हनि खे बि जेको आहे उहो शिकस्त थी सघे। पर उहे इक़दामात जॾहिं तव्हांजा एॾा सुठा हूंदा, आवाम में तव्हांजी एॾी पज़ीराई थींदी त उन तमामु अनासर खे तव्हां पंहिंजे इख़लाक़ सां, पंहिंजे किरदार सां, पंहिंजे इक़दामात सां पाण ॾे माइल करे सघो था। सही, ठीकु आहे। बिल्कुलु हिकु नामुमकिन ॻाल्हि बि कोन्हे का, जेकॾहिं पंहिंजी ज़िमेदारी खे रियलाइज़ कनि ऐं थोरो पुख़्तो हथु विझनि ऐं प्रॉपर जेको आहे रिपोर्टिंग बि थिए क्राइम जी। ख़ैर क्राइम जी रिपोर्टिंग त थींदी आहे पर हुनजो जेको जेकी कार्रवाई आहे, इंक्वायरीज़ आहिनि, इन्वेस्टिगेशन चइजे त उहा प्रॉपर थियणु खपे। बहरहाल प्रोग्राम में अॻिते वधूं था, थोरी सियासत जी ॻाल्हि करे था वठूं त सियासी मैदान में बि गर्मी मुंहिंजे ख़्याल में उहा ई लॻी पई आहे। जेकॾहिं की नई शइ जी ॻाल्हि कजे जमाली साहब, उहे ई ऑपोज़िशन जूं साॻियूं ॻाल्हियूं त अदम एतमाद जी तहरीख़ जे हवाले सां मुलाक़ातूं थी रहियूं आहिनि। मतिलबु छा उहो ॾियणु चाहिनि पिया, छा जेको आहे ही मार्च जॾहिं थींदो उन्हनि ॾींहंनि में कहिड़ियूं ख़बरूं अचण वारियूं आहिनि या अहिड़ो को स्ट्रॉन्ग क़िस्म जो एक्टिविज़म नज़र ईंदो असांखे ऑपोज़िशन पार्टी जे तरफ़ां। ही साॻियूं मुलाक़ातूं जारी आहिनि पर मतिलबु का अहिड़ी ख़बर साम्हूं कोन पई अचे। यकीनन तव्हां बि प्रोग्राम्स में चवंदा रहिया आहियो त हुननि जो को मक़सदु इहो न आहे त हुकूमत केराइनि, पर हू चाहिनि छा था आख़िर ऑपोज़िशन? ॾिसो, हिन दफ़े उन्हनि पंहिंजो पतो सियासी जमातुनि जेके मुख़ालिफ़ धुर में आहिनि हुकूमत जी, उन्हनि हिकिड़ो फ्लर छॾियो आहे त बजाए वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ु अदम एतमाद जी तहरीक जे त सदर मुमलिकत जे ख़िलाफ़ु अदम एतमाद जी तहरीक आंदी वञे ऐं उहा लॻे ईअं थो त उहा बआसानी सां कामयाबु थींदी।
अच्छा, उनजो रीज़न इहा आहे त सिंध में ऑलरेडी तमामु घणी अक्सरियत आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी। बलूचिस्तान में भी पीपल्स पार्टी जी मशावरत जी ठहियल हुकूमत मौजूदु आहे। छो जो जॾहिं सदर मुमलिकत जे ख़िलाफ़ु तहरीक अदम एतमाद ईंदी त उन में इहे सभु असैम्बलियुनि जो हिकिड़ो पंहिंजो रोल हूंदो। क़ौमी असैम्बली ऐं सेनेट खां अलावा सूबाई असैम्बली जो बि हिकिड़ो किरदारु हूंदो आहे। हाणे इहो गेम बज़ाहिर त ठीकु पियो नज़र अचे, पर ॾिसूं त इन में अञा केतिरी अॻु भराई थिए थी ऐं केतिरा अपोज़िशन अॼु लाहौर में बि मुलाक़ात थियणी आहे शहबाज शरीफ साहब ऐं ज़रदारी इहो बि साहब जे हिकिड़ो विच में। ब्रेक थ्रू थियो। मां सम्झां थो त मौलाना फज़ल रहमान सां आसिफ ज़रदारी जी मुलाक़ात थी ऐं यकीनन सियासी माण्हू आहिनि त ऐं मौलाना फज़ल रहमान बि हिकिड़ो पर इन में तमामु कहिड़ी पुराणो क़िस्म जूं ॻाल्हियूं सियासतदान आहे। डिस्कस कंदा? अव्हांखे छा पियो लॻे, साॻियूं ॻाल्हियूं थींदियूं या कहिड़ी ख़बर या ही हिकु फॉर्मेलिटी आहे मीडिया खे ॾेखारण जे लाइ त असीं मिलियासीं एंड देयर इज़ समथिंग इज़ गोइंग टू हैपन? न, असल में ॾिसो मौलाना फज़ल रहमान जा उहे बि आसिफ ज़रदारी साहब सां देरीना तालुक़ आहिनि ऐं तमामु ख़ुशगवार हिननि जा पाण में रिलेशन्स रहिया आहिनि। जॾहिं खां मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा वज़ीर आज़म हुई उन दौर खां ई हिननि जा पाण में तमामु सुठा लॻा पर रहिया। पर इहा मुलाक़ात अहमियत रखे पई हुकूमत ॾिसो सभ खां स्ट्रीट पावर जेकॾहिं धरणे में सभ खां वधीक कंहिं वटि आहे त उनजो नालो आहे मौलाना फज़ल रहमान। अच्छा, छो जो उन वटि मुनज़िम स्ट्रीट पावर आहे। अहिड़े तरीक़े सां ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी ऐं नून लीग जो पंहिंजो हिकिड़ो वज़न आहे। अवाम घणो वोट ज़रूरु ॾींदो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नवाज़ खे, पर जॾहिं ॿाहिरि रोडनि जी सियासत कबी आहे त जेकॾहिं तव्हां पुराणा जेके बि तव्हां जलसा खणो त तव्हांखे वाज़े फ़र्क़ु नज़र ईंदो त मौलाना फज़ल रहमान सभिनी खां थोरो अॻु भरो रहियो। त यकीनन उन वटि पंहिंजी, छो जो उन्हनि जा नज़्म ज़ब्त जा मुज़ाहिरो करण वारा उन जा तालिब जंहिंखे असां चइजे उहे उन सां गॾु आहिनि। त अहिड़े तरीक़े सां हिकु भेरो ॿीहर जॾहिं ही हिकिड़े पेज ते जेको बज़ाहिर नज़र अची रहियो आहे त हीअ तक़रीबन अची चुका आहिनि। ऐं अच्छा, काफ लीग सां बि हिननि जी घणे अरसे खां पोइ मुलाक़ात थी, पोइ बि अहिड़ी का शइ साम्हूं न आई। चानिया उहो ईंदड़ ॾींहं में उनजो जेको आहे असरु नज़र ईंदो असांखे? ॾिसो, हमेशह यादि रखो त सियासत में जेकी शइ तव्हांखे टीवी ते नज़र ईंदी आहे या जेकी हू ज़बान सां ॻाल्हाईंदा आहिनि, बैकग्राउंड में इहे शयूं न हूंदियूं आहिनि। बैकग्राउंड में उहा हिकमत अमली हूंदी आहे जेकी कंहिंखे नज़र कान ईंदी आहे। उन में मुज़ाकरा थींदा आहिनि ऐं साफ़ी इहे शयूं ब्रेक कंदा आहिनि ऐं इहे मसइला आहे जो हुकूमत वक़्तु जेको आहे उन्हनि खां हमेशह नाराज़ रहंदी आहे। ऐं असांजी हिन वक़्तु बि इहा इतला आहे त हिननि जे दरमियान तक़रीबन मामला तय थी चुका आहिनि। आसिफ ज़रदारी फज़ल रहमान ऐं मियाँ बिरादरान यानी शहबाज शरीफ जे दरमियान ऐं नवाज़ शरीफ मरियम नवाज़ उन में ऑन बोर्ड आहे। हिननि जे दरमियान इहे फ़ैसिला थी चुका आहिनि। ॾिसो, सियासत में इहो ई गेम हूंदो आहे त वक़्त ते पतो उछले उनजो रिएक्शन ॾिठो वेंदो आहे। जेको रिएक्शन हाणे तव्हांखे नज़र पियो अचे त हिननि वज़ीर आज़म जे बजाए सदर जे ख़िलाफ़ु तहरीक अदम एतमाद आणण जी हिकिड़ी ॻाल्हि कई आहे। हाणे इहो वधीक सवलो लॻे थो तमामु जमातुनि खे त सदर जे ख़िलाफ़ु तहरीक अदम एतमाद आसानी सां मंज़ूर थी वेंदी। छो त वज़ीर आज़म हाणे त पोइ ॾिसो, इहो इन खे हुकूमत खे टॉर्चर ॾियणु, साइकोलॉजिकल तौर ते अञा ताईं हू इमरान ख़ान जी, छो जो बहरहाल हिकिड़ो क़द आहे, हिकिड़ी पोज़ीशन आहे इंटरनेशनल सतह ते, त इन करे हू चाहींदा हूंदा त हिन खे सेकेंड फेस में, ऐं ॿियो अञा महांगाई थियणी आहे त इहो सॼो गंद त बहरहाल वज़ीर आज़म ते पवणो ई आहे। सो करंटली हाणे हिन वक़्तु हुकूमत सीरियस वठे ऑपोज़िशन जे इन्हनि क़दमनि खे या न? ॾिसो, हुकूमत खे अंदरां ख़बर आहे त जेकॾहिं हिन दफ़े अपोज़िशन हिकु थी आहे त इहो पोएं दफ़े वांगुरु जी सूरत हाल न रही आहे। हिन दफ़े हुकुमराननि खे पाण खे ख़बर आहे, तॾहिं तव्हांखे हू पैनिक था नज़र अचनि। तॾहिं हुननि जा तव्हां बयान ॾिसो जेके लॻंदो न आहे त इहे कंहिं हुकुमराननि जा बयान आहिनि। ॾिसो, हुकूमत में त ज़ाहिर आहे जेको बि हूंदो ईअं ई चवंदो। जेकॾहिं तव्हां कंहिं बि हुकूमत जे आख़िरी ॾींहंनि जे मिनिस्टरनि जा बयान ॾिसो त तव्हांखे इहे सभु नज़र ईंदा न। वेठल हुकुमरान त कॾहिं बि न चवंदो त मां सुभाणे घर हलियो वेंदुसि। वेठल त इहो ई चवंदो त मां जेतिरा बि अरसो आहियां अञा अॻिली हुकूमत बि असांजी हूंदी। इहे सियासी बयान हूंदा आहिनि। सियासी बयाननि सां को फ़र्क़ु कान थो पए। ग्राउंड रियलिटी इहा आहे त इमरान ख़ान जे पेरनि हेठां ज़मीन खिसकणु शुरू थी वई आहे। ऐं इहो हिकिड़ो अंदाज़ो लॻाए सघूं था त इमरान ख़ान खे ईंदड़ ॾींहं जेके आहिनि उहे अपोज़िशन जे तरफ़ां इंतिहाई टफ ॾींहं नसीब थियण वारा आहिनि। ऐं उनजी हिकमत अमली हाणे जमाली साहब छा ईअं आहे त हीअ जॾहिं मार्च कंदा उन खां पोइ कुझु अहिड़ो थियण वारो आहे जो हुननि खे घबराइणु खपे? हिन हवाले सां हमेशह ॾिसो, सियासत में इहे कॾहिं न थियो आहे त तव्हां हिकदमि रोड ते अची ऐं कंहिं बि हुकूमत खे किराए छॾियो। हमेशह जॾहिं बि इन क़िस्म जा मुज़ाहिरा थींदा आहिनि या मार्च थींदा आहिनि त उन्हनि जा दूररस नतीजा निकिरंदा आहिनि।
उन में कुछ टाइम ज़रूर मिलंदो आहे ऐं उन जी मिसालूं हमेशह मौजूदु आहिनि तारीख़ में त ARD मुस्तक़िल परवेज़ मुशर्रफ जे ख़िलाफ़ मुज़ाहिरा कंदी रही, पर हिकिड़ो टाइम अहिड़ो अची वियो जो आख़िर परवेज़ मुशर्रफ खे पाण रिज़ाइन ॾियणो पियो। अहिड़े तरीक़े सां तव्हां जेकॾहिं ज़ियालक जी मार्शल लॉ या जनरल अयूब जी मार्शल लॉ जा बि ॾिसो त अवामी टेम्पो जॾहिं ठहणु शुरू थींदो आहे पोइ थोरो घटि वक़्तु बचंदो आहे कंहिं बि हुक्मरान जे लाइ। त हिन वक़्तु पाकिस्तान में अवामी टेम्पो ठही चुको आहे। अवाम वॾी तइदाद में मुख़्तलिफ़ इशूज़ ते तव्हां ॾिसो त मुख़्तलिफ़ जमातूं जी इन वाले साहब जी ॻाल्हि थी पर रहियूं आहिनि। अञा मूंखे हिते तव्हां खां जेको आहे सवाल पुछणो हुयो। अॼु शेख रशीद जॾहिं मीडिया टॉक करण वारा हुया, ख़ैर उनजी मीडिया टॉक हूंदी त 10 मिंटनि जी आहे पर घणो कुझु ॿुधाए वेंदा आहिनि। सो हुननि हिकु ॻाल्हि कई त जेकॾहिं नून लीग काफ लीग सां एतिरे अरसे खां बाद मिली थी सघे त मुंहिंजे ख़्याल में हाणे इहे असांखे नज़र अचे पियो त शायदि PTI जे अंदरां जहांगीर तरीन ऐं वज़ीर आज़म साहब खे मिलाइण जी कोशिशि कई पई वञे, छो त हुननि चयो त जेकॾहिं नून लीग काफ लीग सां मिली थी सघे त पोइ वज़ीर आज़म साहब ऐं जहांगीर तरीन साहब छो न हिक ॿिए सां हिकु दफ़ो ॿीहर ॻाल्हाए सघनि पिया। ॾिसो हमेशह हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो त जहांगीर तरीन हिकिड़ो फैक्टर ज़रूरु आहे, पर जहांगीर तरीन को एतिरो बि पावरफुल न आहे जो हू हुकूमत खे किराए ऐं ड्राए सघे। पर उनखे चाबी त सॼो पियो वञे न। ठीकु आहे, 5 MNAs जेके उन्हनि जी दावत में अचनि था, बज़ाहिर अञा ताईं कंहिं बि न चयो आहे त हू PTI खां अलॻि आहिनि, त बहरहाल हू हुकूमत जो हिकिड़ो हिसो आहिनि। पर काफ लीग हुकूमत में शामिल आहे हलीफ़ जी हैसियत सां। जेकॾहिं हलीफ़ निकिरी वञे त पोइ जहांगीर तरीन जा 5 माण्हू उनखे नथा बचाए सघनि, या MKM हुकूमत खां ॿाहिरि अची वञे त जहांगीर तरीन जा बि उहे 5 माण्हू उनखे कान था बचाए सघनि। मसइलो इहो आहे त हीअ हुकूमत बेसाखिन ते आहे हलीफ़ जमातुनि जे। हाणे 2 जमातूं हिन में तमामु इम्पोर्टेंट रोल अदा करे थियूं सघनि, जंहिंमें हिकिड़ी मुस्लिम लीग काफ आहे जेकी मेजर आहे ऐं सम्झां थो, छो जो उनजे अलॻि थियण जी सूरत में पंजाब हुकूमत बि रही वेंदी, न सिर्फ़ु फेडरल गवर्नमेंट। ऐं ॿी MQM आहे, जेकॾहिं उहा बि हुकूमत खां ॿाहिरि थी अचे त ज़ाहिर आहे अदम एतमाद जी तहरीक बाआसानी मंज़ूर थी सघे थी। हाणे इहो ई ॾिसणो आहे त हिन हलीफ़ जमातुनि मां केरु अॻु में वञे थो। हाणे इहे सियासी जमातुनि जा मुज़ाकरात आहिनि। ॾिसो हिन मुल्क में हमेशह ईअं थियो आहे, का नई ॻाल्हि कान्हे। हमेशह जेके हलीफ़ हूंदा आहिनि उहे हिकु हिकु करे निकिरणु शुरू थींदा आहिनि। इहे इन्हनि खे जेको टास्क ॾिनल हूंदो आहे, उहो टास्क इन करे ॾिनल हूंदो आहे त हू पंहिंजे वक़्त ते हुकूमत में रहंदा आहिनि ऐं पोइ जॾहिं इशारा हू सम्झंदा आहिनि त हाणे असांजी सियासत जेको आहे ख़तमु थी रही आहे, त पोइ उन्हनि इशारनि जे मुताबिक़ हू पंहिंजा चेंज करे छॾींदा आहिनि वफ़ादारियूं। ऐं छो जो हू बाज़ाब्ता त PTI जो हिसो न आहिनि, हलीफ़ जी हैसियत सां ज़रूरु आहिनि, त हू पंहिंजो को फ़ैसिलो कंहिं वक़्तु बि करे सघनि था। सही। अच्छा जमाली साहब, ही प्रिवेंशन ऑफ इलेक्ट्रॉनिक क्राइम एक्ट जेको आयो आहे, पीका जो कानून, जंहिंखे हाणे PFU जे जीअं तव्हां बि उन जो हिसो आहियो ऐं इनखे बाक़ाइदा इस्लामाबाद हाई कोर्ट में चैलेंज कयो आहे PFU जे। सो चैलेंज बि थी वियो आहे। छा हाणे कोई चांस आहे त इनखे मुस्तरद यकीनन स्टेक होल्डर्स बि करे छॾियो आहे त हाणे इहो अॻिते बि जेको आहे क़बूल न थिए, पास न थिए, अप्रूव न थिए? ॾिसो असांखे त पूरो यकीन आहे त हाई कोर्ट इन भोंडे ऑर्डिनेंस खे, इन कारे कानून खे, इन फीका खे, असां हिनखे पीका त नथा चऊंसि, इहो अहिड़ो कानून आहे जेको बुनियादी हक़नि जे ख़िलाफ़ु आहे, आज़ादी इज़हार ऐं आज़ादी राय जे ख़िलाफ़ु आहे। ऐं आज़ादी इज़हार आज़ादी राय जे लाइ UN हुजे या आईन पाकिस्तान हुजे, दुनिया जी मुख़्तलिफ़ कंट्रीज़ जा कानून ठहियल आहिनि। ऐं पाकिस्तान छो जो UN जो मेंबर आहे त इहा उनजी बुनियादी ज़िमेदारी आहे त हर शख़्स खे, ऐं रुगो साफ़ी जी ॻाल्हि नथो कयां, हर शख़्स खे आज़ादी राय ऐं आज़ादी इज़हार जो हक़ हासिलु आहे UN जे चार्टर जे तहत। असां पाकिस्तान चार्टर जा मेंबर्स आहियूं, साइन थियल आहे असांजो UN में। बदकिस्मती सां हिन हुक्मराननि खे पंहिंजी फ्रस्ट्रेशन कढण जे लाइ इन क़िस्म जा कानून ठाहिणा पवंदा आहिनि। इन क़िस्म जा कई कानून ठहंदा रहिया आहिनि। पीका में कूड़ी ख़बर जे लाइ बि चयो आहे, पर कूड़ी ख़बर खे ब्रॉडली डिफाइन न कयो वियो आहे त कूड़ी ख़बर छा आहे, फेक न्यूज़ मां छा मुराद आहे? ॾिसो फेक न्यूज़ जेकॾहिं आहे त ऑलरेडी हिन मुल्क में अदालतूं मौजूदु आहिनि, कानून एग्ज़िस्ट करे थो। जेकॾहिं कंहिंखे बि सम्झे थो त उनजे ख़िलाफ़ु का ग़लति ख़बर हली आहे, माज़ी में थींदो रहियो आहे। ऐं हाणे तव्हां ॾिसो न, शहबाज शरीफ़ चैलेंज कयो लंडन जी अदालत में, जेकॾहिं हुनजे ख़िलाफ़ु कंहिं हिकिड़े TV चैनल एंकर प्रोपेगेंडा कयो हो त उन ते जुर्माना लॻा। सो ऑलरेडी कानून मौजूदु आहे। पोइ तव्हांखे इन मुख़्तलिफ़ कानूननि जी आण जी तकड़ छो आहे? छो जो ही डिक्टेटर वांगुरु हुक्मरानी करणु चाहिनि था। पर असां PFU जे इन ई करे हाई कोर्ट में हिनखे चैलेंज कयो आहे त असां पुरअमन साफ़ी आहियूं
असां चाहियूं था त अदलिया जे ज़रिए इन्हनि हुक्मराननि ते इहो साबित करायूं त तव्हां आईने पाकिस्तान जे ख़िलाफ़ु हिकिड़ो ऑर्डिनेंस आंदो आहे ऐं इन ऑर्डिनेंस खे असां त उअं ई तस्लीम कान था कयूं, असां त तयारु आहियूं त तव्हांखे गिरफ़्तार करिणो आहे, सज़ाऊं ॾियणियूं आहिनि, जेलनि में विझणो आहे, असांखे त को प्रॉब्लम न आहे, पर असां चाहियूं था त हिन खे क़ानूनी तरीक़े सां ख़तमु करायूं। ऐं अदलिया असांजी, मां सम्झां थो त तमामु आज़ादु आहे हिन वक़्तु, ऐं असांखे पूरी उमेदु आहे त अदलिया असांजी हिन पिटीशन ते आईने पाकिस्तान जे मुताबिक़ फ़ैसिलो कंदी। ऐं असां इन वधीक उमेदु रखी सघूं था त, बल्कि यकीन रखी सघूं था त इहो ऑर्डिनेंस खे कालदम करार ॾिनो वेंदो ऐं इनशाअल्लाह हिन पाकिस्तान जी साफ़ी बिरादरी जेके माज़ी में तमामु घणियूं क़ुर्बानियूं असां ॾेई इन आज़ादी खे हासिलु कयो आहे, इहो असांखे को इन्हनि झोली में रखी कान ॾिनी हुई। इन जे पुठियां असांजा 254 साफ़ियुनि जूं शहादतूं शामिलु आहिनि, इन्हनि जे पुठियां साफ़ियुनि जे जिस्मनि ते कोड़ा लॻा आहिनि, इन्हनि जी पैदाइश में साफ़ी जेलनि में विया आहिनि, सवें जी तादाद में साफ़ियुनि ते मुक़दमा दर्ज थिया आहिनि, ऐं अमरनि सां ऐं जमहूरी डिक्टेटरनि सां विड़ी करे असां इहा आज़ादी हासिलु कई आहे। त असां पंहिंजी आज़ादी खे पंहिंजी मौत खे तरजीह ॾींदासीं, पर पंहिंजी आज़ादी खे सल्ब करण जी कंहिंखे गुंजाइश कान ॾींदासीं त हू इन क़िस्म जा क़ानून नाफ़िज़ करे ऐं असांखे पाबंदे सलासल करे। त हीअ हुकूमत पंहिंजो कमु जेको हुनखे करिणो कयो आहे, इनशाअल्लाह असां पंहिंजी क़ानूनी जंग विढ़ंदासीं ऐं असांखे उमेदु आहे त असां हिन में कामयाबु थींदासीं। में जंहिं क़िस्म जी बि डेवलपमेंट ईंदी असां पंहिंजे नाज़रीन सां शेयर कंदा रहंदासीं, यकीनन ख़बरूं बि ईंदियूं इन हवाले सां श्योरली। अच्छा, थोरी महांगाई जी ॻाल्हि करे था वठूं, अवामी मसइलनि जी ॻाल्हि करे था वठूं जमाली साहब, त हाणे ई वरी ताज़ो गैलप पाकिस्तान जो सर्वे आयो आहे, गैलप पाकिस्तान जो, त अवाम जे नज़दीक सभ खां वॾो इशू कहिड़ो आहे हिन वक़्तु मुल्क जो? सो अवाम सभ खां वधीक जेको इशू चवे पई हिन वक़्तु मुल्क में एग्ज़िस्ट करे पियो, उहो महांगाई जे हवाले सां आहे, महांगाई आहे। सो 64% माण्हू जेके आहिनि उहे चवनि पिया त महांगाई हिन मुल्क जो हिन वक़्तु वॾे में वॾो मसइलो आहे। 21% माण्हू चवनि था त बेरोज़गारी, 7% चवनि पिया करप्शन, ऐं 1% चवनि पिया त पाणीअ जो बहिरान। सो जमाली साहब, अव्हां जे नज़दीक हिन वक़्तु जेको आहे सभ खां वॾो मसइलो कहिड़ो आहे मुल्क जो? ॾिसो, इन में को शक न आहे त हिन वक़्तु पाकिस्तान में महांगाई जो सभ खां वॾो मसइलो आहे, ऐं इन महांगाई जे करे जेको हेठीं सतह जो तबिको हुयो उहो त सफ़ा तबाह बर्बाद थी वियो आहे। विचोली सतह जो तबिको जेको आहे उहो बि तमामु घणी परेशानियुनि जो शिकार आहे। जेको असांजो अपर तबिको हूंदो आहे, बदकिस्मती सां उहो बि परेशान आहे हिन दफ़े। हिन हुक्मराननि खे इहो सम्झ में ई कान थी अचे। ॾिसो, उहे असां जीअं पहिरियों चवंदा हुआसीं त हिननि मुल्क खे के पॉलिसियूं कान ॾिनियूं आहिनि, का ज़रई पॉलिसी जे न, को शयुनि खे सस्ते करण जी को पॉलिसी जे न, का इम्पोर्ट एक्सपोर्ट पर शौकत तरीन साहब जेके फाइनेंस मिनिस्टर आहिनि उन्हनि चयो त जेको पाकिस्तान आहे उहो लीस्ट मतिलबु महांगो कंट्री आहे, महांगो मुल्क आहे। उते जेकी मतिलबु जेके घटि महांगा मुल्क आहिनि उन्हनि जी फ़हरिस्त में शामिलु थी वियो, 139 नंबर ते हुनजो नालो अची वियो आहे। हाणे ॾिसो, इन में त उन्हनि खे शर्म अचणु घुरिजे त असां महांगाई, या त असांजी आमदनी जो हिसाबु उन महांगाई मुल्क जे अवाम जे बराबरि हुजे हा। असांजी अवाम जी आमदनी त तव्हां ॾिसो न, असां जेको कंपेयर, इहा ई बदकिस्मती आहे त असां कंपेयर कंदा आहियूं वञी वॾनि मुल्कनि सां पंहिंजे मुल्क खे, जॾहिं त असां वटि हिकिड़ी सुई बि जेको आहे पाण प्रोड्यूस कान था कयूं, हर शइ असां ॿाहिरां घुराए रहिया आहियूं। बदकिस्मती आहे असां वटि जेके कारखाना हलंदा, असां कारखाना बंदि करे छॾिया आहिनि। असां सनतुनि खे फ़रोग़ ॾियण जे बजाए उहे सनतुनि ते एतिरो लोड दबाव विझी छॾियो आहे जो सनतकार पाण सनतूं बंदि करे को ॿियो बिज़नेस, तव्हां ॾिसो त अक्सर उहो प्रॉपर्टी हाणे ॿियनि बिज़नेसनि में अची विया आहिनि, वॾियूं वॾियूं फैक्ट्रियूं, वॾियूं वॾियूं टेक्सटाइल्स, वॾा वॾा कारखाना असांजा बंदि थिया सिर्फ़ु इन ई बदकिस्मत पॉलिसियुनि जे करे, जो असां पॉलिसियूं फ्रेंडली न ॾिनियूंसीं। असांखे कारोबारी हज़रात खे फ्रेंडली पॉलिसियूं ॾियण जी ज़रूरत आहे। असांखे जेको आम ग़रीब आहे उनखे बि फ्रेंडली पॉलिसी ॾियण जी ज़रूरत आहे, त हू नंढो, ॾिसो जेकी नंढी नंढी सनत हूंदी आहे उहे मुल्क जी तरक़ी जी बुनियादु बणिजंदा आहिनि। हाणे असां वटि नंढी सनत खे असां तबाह बर्बादु करे छॾियो आहे, छो जो उन ते बिजली जो लोड, उन ते पेट्रोल जो लोड, उनजा अख़राजात एतिरा एक्सीड करे विया आहिनि पोइ उन जे बजट खां। वञण वारी आहे, उन बावजूद बि छा कंहिं क़िस्म जी महांगाई जे हवाले सां ख़ुशख़बरी हिन हुकूमत मां न पई मिली सघे? जमाली साहब, ॾिनी आहे शौकत तरीन सां ख़ुशख़बरी त 6 महीननि खां पोइ जेको आहे सस्तो थी वेंदो। हाणे 6 महीननि ताईं उन्हनि खे ख़बर आहे त उन्हनि जी हुकूमत शायदि जेको आहे सस्टेन न करे सघे, इन करे उन्हनि टारगेट 6 महीननि जो ॾिनो आहे। त उन्हनि खे पाण खे शायदि इहा ख़बर न हूंदी त 6 महीना इलाही वॾा आहिनि उन्हनि जी हुकूमत जे लाइ। पर सुवालु इहो आहे त टारगेट अहिड़ा रखनि था भई 3.5 साल में तव्हां हर शइ खे तबाह बर्बादु करे छॾियो आहे। मां पॉलिसी त उहा हूंदी आहे जॾहिं तव्हांखे हुकूमत मिली त तव्हांजूं उन वक़्तु जेके पॉलिसियूं ठहंदियूं आहिनि, तव्हां शुरू जो 1 साल अॻिली जेकी हुकूमत वयल हूंदी आहे उन ते इल्ज़ाम लॻाए सस्टेन कंदा आहियो त ॾिसो हुननि जूं ग़लति पॉलिसियूं, असां हाणे हीअ पॉलिसी ठाहियूं, इन सां अॻिले 2 सालनि में फैसिलिटेशन थींदी आवाम खे।
बदकिस्मती सां हिननि जे पहिरें साल खां वठी ऐं 3.5 साल ताईं अहिड़ियूं पॉलिसियूं उन्हनि ठाहियूं आहिनि जंहिंसां हर आदमी जकड़िजी वियो आहे, मजबूर थी वियो आहे। जो ऐं ॿियो को पुछण वारो कान्हे, जेकॾहिं का हिकिड़ी शइ वधे थी, फ्यूल वधे थो या का हिकिड़ी शइ, त उन जा रिप्रिकेशन तमामु शयुनि ते अची था वञनि। ऐं उन्हनि जी वरी का कंट्रोलिंग अथॉरिटी हिननि पाण खे वटि न रखियल आहे त भई हिकिड़ी शइ, चलो हिकिड़ी पेट्रोल तव्हां 10-12 रुपया वधायो था, पर हिकदमि जेकॾहिं को घी पंहिंजी मर्ज़ी सां 40 रुपया वधाए छॾे, त को अटे जो रेट वधाए छॾे, त को चांवर जो रेट वधाए छॾे, त को खाइण पीअण जी जेके असां वटि एग्रीकल्चर मुल्क आहे बदकिस्मती सां असांजो, पर उन जे बावजूद बि मां सम्झां थो त उन जे बावजूद बि असां वटि जेके एग्रीकल्चर जूं शयूं आहिनि उन जो बि मैकेनिज़म न आहे ठहियल, त इहे भला सस्तियूं जेके असां पाण प्रोड्यूस करे रहिया आहियूं उहे ई असां पंहिंजे आवाम ताईं सस्तियूं पहुचाए सघूं। अच्छा, वज़ीर आज़म साहब जे रूस वञण सां कंहिं क़िस्म जो का वो फ़ाइदो वठी ईंदा असांजे लाइ, पाकिस्तान जे लाइ? ॾिसो, फ़ाइदो त पाकिस्तान खे मां नथो सम्झां त रूस जे दौरे सां वधीक पवंदो। मुंहिंजी पंहिंजी नज़र में त इन सां नुक़सान वधीक थियण जा ख़तरा आहिनि, छो जो हिन वक़्तु जेके इंटरनेशनल सिचुएशन आहे त रूस ऐं अमेरिका हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं आहिनि। ऐं असां इहो त असां मौरूज़ी सियासत खे सम्झण जे बिना ई पंहिंजा के फ़ैसिला कंदा आहियूं। ख़बर न आहे केरु हुक्मराननि खे इहा एडवाइस कंदो आहे। पाकिस्तान जी इकोनॉमी जो घणे हद ताईं दारोमदार अमरीकी पॉलिसी ते आहे, यानी वर्ल्ड बैंक हुजे, एशियन डेवलपमेंट बैंक हुजे, यूरोपियन यूनियन्स हुजे, के बि इहे जेके मुल्क आहिनि उहे उन्हनि मां 60 खां 70% जेके मालियाती इदारा आहिनि उहे कंट्रोलिंग आहिनि अमेरिकन सिस्टम जे। हाणे असां ठीकु आहे, रशिया असांजो पड़ेसरी मुल्क आहे, सभिनी सां तालुकात सुठा हुजणु घुरिजनि, असां इहो नथा चऊं त असां ऐं उहो पॉलिसीज़ ते उन्हनि जी ॻाल्हायूं, पर सुवालु इहो आहे त जेके ग्राउंड जी रियलिटी आहे त जेकॾहिं अमेरिका पाकिस्तान जे सफ़ा अगेंस्ट थी वियो त उन सां अञा ख़राबु असर मरतब थींदा पाकिस्तान जी सियासत ते बि ऐं पाकिस्तान जी इकोनॉमी ते बि, पाकिस्तान जी सिक्योरिटी ते बि। असांखे हमेशह क़दम पाकिस्तान जंहिं हिन वक़्तु सिचुएशन जो शिकार आहे, असां इहो बर्दाश्त ई नथा करे सघूं त असां कंहिं सुपर पावर मुल्क सां दुश्मनी वठूं। असांजो त हिकिड़ो सिंपल फार्मूलो हुजणु घुरिजे त जेकॾहिं किन मुल्कनि जी पाण में जंग हले थी त असांखे हुन में टंग न अड़ाइणु घुरिजे। असांखे पंहिंजे मुल्क खे ॾिसणु घुरिजे, असांजे मुल्क जी पॉलिसीज़ खे ॾिसणु घुरिजे, पंहिंजे मुल्क जी बहितरी खे ॾिसणु घुरिजे। पहिरियों असां पंहिंजे मुल्क खे पंहिंजे पेरनि ते त बीहारियूं, पहिरियों असां इन पोज़ीशन में त अचूं त कंहिंसां असां विढ़ण जी पोज़ीशन में हुजूं। हिन वक़्तु ॾिसो त महांगाई अवाम खे सफ़ा चिभाटे छॾियो आहे। असांजा मसइला एतिरा आहिनि ऐं असां वरी अञा पंहिंजे मुल्क जे माण्हुनि जे मसइलनि खे हल करण जे बजाए ॿियनि मुल्कनि जे मसइलनि में पाण ॻुलझायूं। ऐं माज़ी में हमेशह ईअं ई थियो आहे त कंहिं बि दुनिया में पहिरियों ॾिसो न असांजो इमेज ख़राबु किथां थियो त कंहिं बि दुनिया जे मुल्क में को धमाको पिए थिए त चवनि पिया इहो इन जे पुठियां पाकिस्तान आहे या तालिबान आहे या मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेका आहे असांजा इमेज ख़राबु करण जी कोशिशि कई वई। ऐं यकीननि इन में राह ऐं मोसाद ऐं ॿियूं जेके इंटरनेशनल एजेंसीज़ आहिनि जेके पाकिस्तान दुश्मन आहिनि उन्हनि पंहिंजो रोल हिकिड़ो प्ले कयो। पर हाणे असांजो त कमु आहे त असां पंहिंजो पाण खे ठीकु कयूं, ॿियनि मुल्कनि जे मसइलनि में वञण जे बजाए पंहिंजे मुल्क जे अवाम खे जा मसइला हल करण ते तवजो वधीक रखूं। बहरहाल इन ते असीं जमाली साहब डिटेल में ॻाल्हाईंदासीं। वज़ीर आज़म जो जेको रूस जो दौरो हूंदो ऐं उनखां अलावा जेको आहे यूक्रेन ऐं रशिया जे विच में जेको कॉन्फ्लिक्ट हली रहियो आहे इन ते बि अव्हांखे ज़रूरु आगाह कंदासीं त बैकग्राउंड छा आहे, कॾहिं शुरू थियो, कीअं थियो। सो इंशाल्लाह मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। पंहिंजो तमामु ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।